जी ज़मीननि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया थाणो बुला खान मां, जिते कोहिस्तान जी ज़मीननि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। कब्ज़ा माफ़िया खां पंहिंजा अझा ऐं ज़मीनूं बचाइण लाइ कोहिस्तानियनि जी मज़ाहमत जारी आहे। गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ कोहिस्तान जे रहवासियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो पियो वञे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। एहतजाज कंदड़नि थाणो बुला खान में पंप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा मेमण। जी गुलाम मुस्तफ़ा, वधीक अपडेट्स आहिनि। जी शहरबानो, थाणे बुला खान में कोहिस्तान बचाओ कमेटी ऐं ज़िले जामशोर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते कोहिस्तान में ज़मीनुनि ते गैर कानूनी वाधारे ख़िलाफ़ सवे बांध बुर्की पंप खां शहर जे मेन चौक ताईं एहतजाजी रैली कढी आहे, जंहिंमें शरीक माण्हुनि जे हथ में बैनर ऐं प्ले कार्ड आहिनि। उन सिलसिले में मुंहिंजी अॻवान सां ॻाल्हि थी आहे, जिन जो चवणु आहे त इहे एहतजाज जो मक़सदु आहे त कोहिस्तान जी ज़मीनुनि ते गैर कानूनी जेका वाधारे थी आहे, कब्ज़ा कया विया आहिनि, उते स्कीमूं ठाहियूं वयूं आहिनि, रिहायशी ऐं कमर्शियल उहे जेके से ख़तमु कयूं वञनि ऐं जेको मौजूदा जेको DC आहे उन दौर में मकानी माण्हुनि ऐं सरकारी ज़मीनुनि में जेका हेराफेरी कई वई आहे उन जी जेको गैर ज़मीनदार तौरु जेके इदारा आहिनि उहे जांच कनि ऐं उन्हनि अॻवान इहो बि चयो आहे त बेनज़ीर भुट्टो शहादत जे दौर में जेको रिकॉर्ड सड़ी वियो आहे उहो रीराइट कयो वञे ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त मुख़्तलिफ़ गैर कानूनी जेके स्कीमूं आहिनि उन्हनि जी जेका उन्हनि में पैराडाइज़ आहे जेको उन्हनि जी जांच कई वञे, गैर ज़मीनदार जेके इदारा आहिनि नेब वग़ैरह उन्हनि जी जांच कई वञे। हिन वक़्तु जेको एहतजाज आहे उहो थाणे बुला खान जे मेन चौक ते जारी आहे ऐं अॻां हुनखे ख़िताब करे रहिया आहिनि। जी शहरबानो। गुलाम मुस्तफ़ा, तफ़सील लाइ वॾी महिरबानी। मूंखे ॿुधायूं पिया त थाणो बुला खान में कोहिस्तान जी ज़मीननि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे।